अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में वली कार मां मुबशिर सोलंकी ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ट्रम्प चयो आहे त ईंदड़ 2 खां 3 हफ़्ता ईरान मथां शदीद हमला कंदासीं, उन्हनि खे पत्थर जे तौर में वापसि सुम्हाणे छॾींदासीं। ईरान जा बैलिस्टिक मिसाइल ऐं एटमी प्रोग्राम तबाह करे छॾिया आहिनि। क़ौम खे ख़िताब कंदे डोनाल्ड ट्रम्प वधीक चयो आहे त अमरीकी फ़ौजी हदफ़ मुकमल करण जे वेझो आहे। डील न थी त ईरान जा बिजली घर तबाह करे छॾींदासीं। विच ओभर जे तेल समेत कंहिं बि शइ जी ज़रूरत नाहे। हरम्स वारे लंघ ज़रिए तेल हासिल कंदड़ मुल्क अॻिते अचनि, उन जी हिफ़ाज़त कनि या वरी अमेरिका खां तेल ख़रीद कनि। इसराइल, सऊदी अरब, कतर, UAE, बहरीन ऐं कुवैत खे नुक़सान पहुचण न ॾींदासीं। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी चयो आहे त ख़िते में छिकताण घटाइण लाइ फ़ौरी ऐं मुस्तक़िल हल ॻोल्हणु ज़रूरी आहे। सिफ़ारतकारी ऐं ॻाल्हियूं ई मसइला हल करण जो वाहिद ऐं असराइतो रस्तो आहिनि। वज़ीर आज़म ऐं नायब वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राब्ते में आहिनि। पाकिस्तान ख़िते में अमन लाइ कोशिशूं करे रहियो आहे। मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग में परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हि ॿोल जारी आहे। असांजो मुतालबो आहे त अफ़गान हुकूमत दहशतगर्द ग्रुपनि ख़िलाफ़ असराइता क़दम खणे। पाकिस्तान वफ़द अफ़गानिस्तान सां ॻाल्हियुनि जे लाइ चीन में मौजूदु आहे। अमरीकी सदर तरफ़ां जंग जारी रखण वारे ऐलान खां पोइ स्टॉक मार्केटुनि में ॿाड़ाई। पाकिस्तान स्टॉक मार्केट में 100 इंडेक्स में 4000 खां वधीक पॉइंट जी घटिताई। कारोबार में ॿाड़ाई सबबि 100 इंडेक्स 1,51,423 पॉइंटुनि जी सतह ते अची वियो। वफ़ाक़ी हुकूमत अवाम मथां पेट्रोल बम किराइण जी तयारी करे छॾी। आलमी मार्केट में तेल जी वधंदड़ क़ीमतुनि जो बार अवाम मथां विझण जो फ़ैसिलो। पेट्रोल जी क़ीमत में 100 रुपया फ़ी लीटर ताईं इज़ाफ़ो थियण जो इम्कान। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। कोयटा, चमन, कलात, किला अब्दुल्ला, हरनाई ऐं ॿियनि इलाइक़नि में ॻड़े सां बरसात। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरत-ए-हाल। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 5 ॼणा फ़ौत। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात। कराची, हैदराबाद, टंडोला, यार, दादू, ॼाम शोरो में वसकारो। ठारू शाह, कंडियारो, भान, सईदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बादल बरसी पिया।